वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु मलेशिया जो सरकारी दौरो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मलेशिया जे वज़ीर आज़म अनवर इब्राहिम जी दावत ते सरकारी दौरो कयो। मुलाक़ात में इलाक़ाई ऐं आलमी मसइलनि ते ॻाल्हियूं कंदा। ॿई अॻुवान लाॻापा वधाइण लाइ नवनि मौक़नि ते ग़ौर कंदा। कंहिं बि सूबे जे मामले में मुदाख़लत करणु गैर आइनी आहे। पीपल्स पार्टी मुसलसल पंजाब जे मामलनि में मुदाख़लत करे रही आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी कयो आहे। हिकु भेरो ॿीहर हुन पीपल्स पार्टी मथां तनक़ीद कंदे चयो त मूंखे सच ॿुधाइणु ॾिनो वञे। जेके हर शइ सां जुनूनी आहिनि उहे सूबाई कार्ड खेॾी रहिया आहिनि। पीपल्स पार्टीअ जी हुकूमत सिंध में आहे। तव्हां हारियुनि खां कणिक छो नथा ख़रीद कयो? क़ौम खे इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो। तव्हां पंजाब में रही केतिरे ई वक़्त ताईं सिंध जी आवाम खे ग़ुलाम कंदा। वफ़ाक़ी हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन लाइ नओं सिस्टम मुतारिफ़ कराए छॾियो, जंहिंखे वफ़ाक़ी हुकूमत फेडरल डिफाइंड कंट्रीब्यूशन सेशन फंड स्कीम साल 2024 जो नालो ॾिनो। वफ़ाक़ी नाणी खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि हुकूमत तरफ़ां 27 अगस्त साल 2025 ते सभिनी वफ़ाक़ी वज़ारतुनि ऐं इदारनि जे मुलाज़िमनि ते पेंशन सिस्टम लागू कयो वेंदो। मुलाज़िम पंहिंजी पघार जो 10% पेंशन फंड में जमा कराईंदा। अॼु पाकिस्तान समेत सॼी दुनिया में उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु समाज में उस्तादनि जे अहम किरदार खे उजागर करणु आहे। उस्ताद कंहिं बि समाज जी तरक़ीअ में अहम किरदारु अदा कनि था। उहो ई सबबु आहे जो उस्तादनि जो 5 अक्टूबर ते आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। सामूद फिलोटला जा 137 समाजी कारकुन इसराइल जी क़ैद मां आज़ादु थियण खां पोइ इस्तंबुल पहुची विया। मुग़विन में 36 ॼणनि जो तालुक़ु तुर्की सां आहे, जॾहिं त अमरीका बरतानिया जा बि समाजी कारकुन उन में शामिल आहिनि। अरब मीडिया मूजिबि फिलोटला जा 400 खां वधीक समाजी कारकुन अञा ताईं इसराइल जी क़ैद में आहिनि, जंहिंमें पाकिस्तान जो अॻूणो सेनेटर मुश्ताक अहमद ऐं ॿिया पाकिस्तानी शामिल आहिनि।